नाज़रीन, हिन वक्त असां LBOD जो किनारो वठी पटड़ी वठी शकूर डंड वारी तरफ़ असांजो सफ़र जारी आहे। शकूर डंड जितां हिन LBOD ऐं पुराण वारे ढोरे जो पानी निकाल थिए थो समुंड जी तरफ़, ऐं उन निकाल जेको आहे 8-7 ज़िलनि जो उहो आख़िरी हितां ई निकाल थिए थो वञी समुंड में ऐं शकूर डंड में हिन सॼी सिंध जी बरसाती ॿोॾ जो असां उन ई LBOD जो किनारो वठी पंहिंजो सफ़र अॻिते वधाए रहिया आहियूं। हीअ LBOD जंहिंमें ॿाहितां पाणी क्रॉस कराइण जी गुंजाइश आहे, पर हिन दफ़े हितां जा जेके माहिर आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त 14,000 क्यूसेक पाणी ताईं हितां गुज़री रहियो आहे हिन वक़्तु LBOD मां, जेको जंहिंजा वहिकरा आहिनि। गुंजाइश ऐं कैपेसिटी खां वधीक पाणी जेको आहे हितां गुज़रे पियो। अॼु असीं इहो ॼाणण जे लाइ इन्हनि कचनि पटड़ियुनि ते सफ़र करे पाणी जे आख़िरी छोड़ ताईं वञी रहिया आहियूं त जीअं हिकिड़े पासे सिंध जा केतिरा ई ज़िला ऐं ख़ुसूसन मीरपुर ख़ासि उमरकोट जेके ॿुॾनि पिया, उन्हनि माण्हुनि जी शिकायत आहे त पुछड़ी में LBOD तोड़े हाकड़ो जेके पुराण ढोरो चइजे थो, उन्हनि ते उतां जे माण्हुनि जा कमरनि बंदि ॿधी हिन पाणीअ खे रोके छॾियो आहे, रुकावटूं पियल आहिनि। त ॿिए पासे हितां जे मक़ामी माण्हुनि जो जेको इहो मौक़िफ़ रहियो त हीउ जेको पुराण ढोरो आहे उहो वंगो खां हेठि वेंदे शकूर डंड समुंड ताईं बंदि, कंहिं बि माण्हूअ उन ते कब्ज़ो करे बंदि न कयो आहे। उनखे जेकॾहिं रुकावट बणियल आहे त उहा रुकावट बि झंग जी आहे, स्ट्रक्चर जो मसइलो आहे। ऐं मथियुनि ज़िलनि जा माण्हू आहिनि, उन्हनि जी इहा डिमांड आहे त जेकॾहिं 0 पॉइंट खां कट ॾिनो वञे ऐं पाणी जी निकाली खे यकीनी बणायो वञे त मथां जेके ज़िला शहर आबादियूं ॿुॾनि पियूं उन्हनि खे बचाए सघिजे थो। ऐं उहा 0 पॉइंट जंहिंजो ज़िक्र थिए थो सोशल मीडिया ते, उहा 0 पॉइंट जेकी आहे उहा त असां पोइते छॾे आया आहियूं, जेका वंगे खां पोयां आहे। उहा पॉइंट असां पोइते छॾे हाणे असांजो सफ़र जेको आहे उहो आख़िरी पुछड़ ॾांहुं आहे जितां पाणी निकाल थिए थो। 0 पॉइंट वटां जेकॾहिं कट लॻे थो त पोइ में लॻे थो त पोइ बदीन ज़िले जा केतिरा ई शहर ॿुॾनि था, ॻोठ ॿुॾनि था, आबादियूं फसल ॿुॾनि था। जेकॾहिं लेफ्ट साइड ते कट लॻे थो त पोइ थरपारकर ज़िले जो जेको बैराजी इलाइक़ो आहे उहो ॿुॾे थो। हिकिड़ी ॾाढी ख़राबु सूरत हाल आहे, कंहिंखे बि ॿोड़ण या कंहिंजो ॿुॾी वञणु क़तई तौर ते बहितर अमल न आहे, ऐं इहा जेकी आहे उहा ज़्यादती आहे। जूडो, मीरपुर ख़ासि, नवकोट, उमरकोट या जितां जितां जो जेकी इंसानी क़तई तौर ते बहितर ॻाल्हि न आहे ऐं उहा न ॿुॾणु खपे। पर अॼु असां जो जेको हीउ सॼो बहस हले थो सोशल मीडिया ते त 0 पॉइंट वटां जेकॾहिं कट ॾिनो LBOD खे या ढोरे खे त पोइ हीअ समूरा शहर जेके ॿुॾी रहिया आहिनि इहे बची सघनि था। त असां उन्हनि इलाइक़नि में पहुता आहियूं ऐं असां कोशिशि कंदासीं उतां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि, जेके माण्हू टेक्निकली हवाले सां ॼाण रखंदड़ आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जेके माण्हू जिनखे ज़मीनी हक़ीक़तनि जा वाक़िफ़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जेके माण्हू माज़ी जी केतिरनि ई ॿोॾनि ऐं तबाहकारियुनि जा अखियुनि ॾिठा गवाह आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। तो असां इन ई इरादे सां हिन पटड़ी वठी असीं वञूं पिया। LBOD जो बिल्कुलु किनारो आहे, उहो किनारो वठी कची पटड़ी ते असांजो सफ़र जारी आहे। असां कोशिशि कयूं था त शकूर डंड खां वठी वरी वापसी अचूं ऐं उन पॉइंट ते बि अचूं जिते 0 पॉइंट जो ज़िक्र थिए थो, जितां कट जी हवाले सां जेके आहिनि माण्हुनि जी मुतालबो आहे या कुझु जेके मक़ामी चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके उन मामले ते तकरारी बणियल आहिनि, त असां पंहिंजी TV चैनल्स जे लाइ पंहिंजी स्टोरी करे सघूं ऐं हिकिड़ो ओपिनियन ठाहे सघूं ऐं हिकिड़ी उहा ॼाण
जंहिं ॼाण जी आवाम खे शिदत सां जेको आहे उहो उनखे सम्झण जी जेकी हसरत आहे माण्हू जी, आख़िरकार मामिलो ईअं हल थींदो जो हीउ जेको 8-10 ज़िलनि जो पाणी जंहिंजो निकाल न थर पार करे बदीन जे जेको आहे मेलाप जेको संगम थिए थो उतां वञी समुंड में या कश थिए थो त उनजो आख़िर हल छा आहे। ऐं 0 पॉइंट वॾा कट जेकॾहिं लॻे थो त जीअं नांग बि मरी पवे ऐं लठ बि बची पवे, उनजो मक़सदु इहो त पाणी जो निकाल बि यकीनी बणाइजे, उहो समुंड शकूर डंड तरफ़ हलियो वञे, बदीन ऐं थरपारकत जी उन्हनि शयुनि खे अखियुनि सां ॾिसण जे लाइ असां सफ़र कयो आहे। मूंसां गॾु मुंहिंजी टीम मौजूदु आहे, मुंहिंजा मीडिया साथ गॾु आहिनि, एलजी राठौड़ गॾु आहे, लजपत आगराणी गॾु आहे ऐं गदा हाफ़िज़ गॾु आहे। हुन सां गॾो गॾु असां सां गॾु अॻियां असांजी गाॾी में वञनि था जेके दोस्त असांजा ऐं अज़ीज़ डेरे जो इलाही कमु थियल आहे। माज़ी जूं जेके बि हिते बोडूं आयूं आहिनि, स्पेशली 2010-11 वारी बोडनि में हिन हिते वॾो कमु कयो। ऐं असांजो लेखक पढ़ियल लिखियल दोस्त अब्दुरज़ाक दर्स बि गॾु आहे असां सां ॿी गाॾी में, ऐं कयूम राहू आहे, ॿिया दोस्त इलाही सारा जेके हितां जा मक़ामी दोस्त आहिनि उन्हनि खे बि असां उन्हनि खां हेल्प वठण जी असां जेको आहे उहा कोशिशि कई आहे त असांखे उहे स्पॉट ॾेखारीनि, उहो पुछण ॾेखारीनि जितां पाणी निकाल थिए थो। पाणी जो जेके ही वहिकरा आहिनि जेके वञी समुंड ऐं शकूर डंड में दाख़िल था, के यकीनी बणाइण जे लाइ उन्हनि ताईं पहुचण जे लाइ असां मक़ामी दोस्तनि खां मदद वरिती आहे। हाणे असांजो अॼु सॼो जेको हिन LBOD ऐं पुराण ढोरे जे कपनि ते वञी ऐं उन्हनि जे आख़िरी गुज़रगाहनि ते वञी ऐं असां उहा बि कोशिशि कंदासीं त जिते जिते हिन ढोरे खे पुराण खे जंहिंखे असीं आकड़ो बि चऊं था उनखे किथे किथे बंदबदी क़ैद कयो वियो आहे, किथे उन जा कब्ज़ा कया विया आहिनि। असां अॼु कोशिशि कंदासीं उन्हनि सभिनी रुकावटनि जी निशानदेही करियूं ऐं उन्हनि खे वाइखो करियूं त जीअं वक़्त जा हुकुमरान उन्हनि खे जेको आहे उहो उतां कब्ज़ा ख़तमु कराए ऐं पाणी खे महफ़ूज़ रस्तो ॾियनि त जीअं पाणी जो निकाल आसानी सां थी सघे। पर हिन वक़्तु जीअं असां जेको शादी लार्ज वारी मोरी खां जॾहिं असां LBOD जो किनारो वरितो आहे त असांखे हेसि ताईं को बि अहिड़ो बंदि जेको ज़मींदारी बंदि हुजे या जेको या उन ते का ज़मीन आबाद थींदी हुजे LBOD जे पेट ते अञा ताईं नज़र कोन पई अचे। बाक़ी स्ट्रक्चर जो ज़रूरु मसइलो आहे, वणकारी आहे, देवियूं आहिनि, वण नज़र अचनि पिया त जेके जिन जे करे पाणी लाज़मी उनजी स्पीड मरे थी। ऐं इहो जेको हितां जा मक़ामी दोस्त आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त हिन जेको इहो सीपेक वारो रोड आहे, जेको खरकोल वारो रोड आहे, जेको बदीन खां पिठी अचे पियो, इन खां पोइ हिते शकूर डंड जी तरफ़ किथे बि को अहिड़ो कंहिं बासर माण्हू जो तिको लॻल न आहे, को बंदि बदल न आहे ऐं न वरी का अहिड़ी का आबादी या फसलनि जी जेको पोखाई कयल आहे जंहिंजे करे बाक़ी हिननि जो जेको असां सां जेकी अॻु में कचहरी पई थी त हुन में इहो आहे त उन खां मथे नवकोट जी तरफ़, सतू महल जी तरफ़ या उन खां अञा बि अॻिते उमरकोट ताईं सॼे आकड़े दरिया खे हंधि हंधि ते जेको आहे से बंदि कयो वियो आहे। शहर अॾियल आहिनि, आबाणी जा जेके गस आहिनि उन्हनि खे पोखायूं करे आबादियूं कयूं वियूं आहिनि। शहर जेके अॾिया विया आहिनि उहे बि ढोरे जे पेट में अॾिया विया आहिनि, पुराण जे पेट में अॾिया विया आहिनि। जोडो शहर आहे, नंढो जान महमद आहे, नवकोट आहे, उन खां अञा अॻिते जेतिरो जितां मुंड मां निकिरे थो आकड़ो, उन आकड़े खे हंधि हंधि ते जेको आहे उहो क़ैद कयो वियो आहे। उनजो जेको पेट आहे उनखे सोड़ो कयो वियो आहे ऐं उहो उनजो जेको वहिकरा आहिनि उन सोड़ो हुजण जे करे, उनजा लंग सोड़ा हुजण जे करे उहो पाणी मथां खां ई रुकावटनि जो शिकार आहे। ऐं उनजे करे हंधि हंधि ते जेकॾहिं रुकावटूं आहिनि उहे समूरियूं जेकॾहिं रुकावटूं जेसि ताईं हटाए मुकमल तौर ते आकड़ो खे आज़ादु न कयो वेंदो ऐं आकड़े जे पेट खे वसी न कयो वेंदो, जेतिरो आकड़े जो असुलु पेट आहे उहो न कयो वेंदो, तेसि ताईं हीउ जेको लखें क्यूसिक पाणी जेको सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां थींदो
हितां जी आख़िरी छोड़ समुंड ऐं शकूर ढंढ में करे थो, इनखे गुज़ारणु ॾाढो मुश्किल हूंदो। ऐं ॿी सूरत में जेको आहे हीउ हिकिड़ो वॾो वसी कमु आहे जेको अरबें रुपयनि जूं हर साल बजटूं रखियूं वञनि थियूं इन्हनि पाणी जे कुदरती वहिकरनि LBOD जी सफ़ाई जे लाइ, उनजी जेको आहे रिपेयरिंग जे लाइ। उहे अलाए किथे फंड ख़र्च थियनि था, सरकार उहे फंड किथे ख़र्च करे थी। हिते त रुॻो देवनि जा झंग आहिनि। हिते लॻे ईअं पियो त केतिरनि ई सालनि खां वठी हीउ जेको झंग आहे उहो LBOD जे पेट मां हटायो न वियो आहे। ऐं इहा साॻी सूरत हाल ढोरे जी आहे, पुराण जी आहे। ऐं हितां जेकॾहिं तव्हां पाणी जा नेकाल आहिनि जेके उन्हनि जी सफ़ाई न कराईंदो, जेकॾहिं उन्हनि जो ग्रेवियूं वग़ैरह न वढींदो त पाणी जी उहा स्थिति न रहंदी। ज़रूरत जेका हिन वक़्त ताईं जेकी मुस्तक़िली बुनियादनि ते जेको हल नज़र अचे पियो उहो इहो पियो अचे त मुंड खां वठी आख़िर ताईं जेको ढोरे ऐं LBOD में रुकावटूं आहिनि, उहे हथरादू रुकावटूं हुजनि या झंग जी सूरत में कुदरती रुकावटूं हुजनि, उहे समूरियूं रुकावटूं जेसि ताईं हटाए ऐं LBOD ऐं ढोरे जो जेसि ताईं तव्हां पेट जेतिरो आहे उनजी पखेड़ में ओतिरो उहो क्लियर करे ऐं उनखे न खोलींदो, तेसि ताईं हर साल ॿोॾि असांजो मुक़दर बणियल रहंदी। ऐं हिन ॿोॾि जूं तबाहकारियुनि जो असां शिकार थींदा रहंदासीं ऐं ॿोॾि असांजूं इंसानी ज़िंदगियूं जेके आहिनि उहे गिड़काईंदी रहंदी। जेकॾहिं मुस्तक़िली हल कढणो आहे त सॼे हाकड़े खे, सॼी LBOD खे मुंड खां वठी पूछड़ ताईं हिननि देवियनि खां आज़ादु कराइणो पवंदो, कब्ज़ागिरी खां आज़ादु कराइणो पवंदो। ॿधल बंद जेके आहिनि कब्ज़ा न उहे टोड़ाइणा पवंदा ऐं उनजो मुकमल हिकिड़ो वाज़े पेट जेको आहे उहो वसी करिणो पवंदो। तॾहिं ही जेको आहे आकड़ो ऐं उनजो जेको उनजा वहिकरा आहिनि उहे शकूर ढंढ ऐं समुंड ताईं पहुची सघंदा ऐं असीं मुस्तक़िली बुनियादनि ते ॿोॾि जी तबाहकारियुनि खां बची सघंदासीं। नंबर 2 ॻाल्हि त जेकॾहिं आरज़ी जेको हिन वक़्तु हंगामी हालतूं आहिनि, हंगामी हालतुनि में इहो सॼो कमु फ़िलहालु कुझु अरसे जे अंदरि मुमकिन नथो लॻे। हाणे हिन वक़्तु असां इन इहो बि ओपिनियन ॼाणण जी कोशिशि कयूं था त जेको हीउ पाणी नवकोट खे, झुडो खे, टंडो जानमामंद खे, उमरकोट खे ऐं ॿियूं जेके आबादियूं आहिनि उन्हनि खे ॿोड़े पियो ऐं उहो तकरार आहे त जेकॾहिं 0 पॉइंट तां कट ॾिजे त पोइ उहे आबादियूं उन्हनि जो पाणी निकिरी सघे थो। असां उहे सभु शयूं अॼु ॾिसण जी कोशिशि कयूं पिया त 0 पॉइंट तां कट ॾियण सां केतिरी आबादी, इंसानी आबादी केतिरियूं ज़मीन इंसानी आबादी मुतासिर थिए थी या केतिरियूं ज़मीनूं मुतासिर थियनि थियूं। त ऐं उन खां अलावा अञा बि को मुतबादल जेकॾहिं मौजूदु आहे त 0 वटा कट ॾेई या बदीन जो राइट वारो पासो सां ॿोड़ाइजे या थर जो जेको आहे उहो हथ सां ॿोड़ाइजे। उन खां बहितर आहे को अञा बि को टियों मुतबादल हुजे जंहिंखे ॾिसी माण्हू हिकिड़ी राय ॾेई सघे त बाबा हीउ पाणी कढण जे लाइ हिन कट खां बहितर आहे त ॿियो कट ॿिए हंध तां किथां उन पाणी खे रस्तो ॾिजे। जेसि ताईं हिन सॼे आकड़े ऐं LBOD जो पेट जेको आहे हुकूमत हिकिड़ो कानून पास कराए बिना कंहिं फ़र्क़ जे, बिना कंहिं मतभेद जे, जंहिंजा बि जिते कब्ज़ा आहिनि उहे ख़ाली कराए हर साल जेको ही तबाहकारियूं उन्हनि खां बची सघिजे। उन ताईं आरज़ी बुनियादनि ते, हंगामी बुनियादनि ते हिन आकड़े जो जा वहिकरा कीअं कुदरती लंघ जेके आहिनि उहे उन्हनि खे रस्तो ॾेई पाणी खे ऐं उहो निकाल करे सघिजे थो त जीअं हीअ जेकी हिन वक़्त जी तबाहकारी आहे उन्हनि मां माण्हू जेके मुतासिर थिया आहिनि उन्हनि जो जेको आहे इन खे कढी सघिजे। सो असांजी अॼु कोशिशि आहे त असां अहिड़ी राय जोड़ियूं जेका राय हथ सां कंहिंखे ॿोड़ाइण बदिरां इंसानी ज़िंदगियुनि खे बचाइण जे लाइ वधीक कारआमद हुजे ऐं उन्हनि ऐं पाणी जो निकाल ई न बणिजी सघे।